मोबाइल फोन त अॼुकल्ह हर माण्हूअ जी ज़रूरत बणिजी वई आहे। ॿियनि मुल्कनि खे छॾे जेकॾहिं ॻाल्हि पाकिस्तान जी कबी त केतिरियुनि ई सहूलियतुनि जी खोट समेत बिजलीअ जी खोट जो मसइलो बि माण्हूअ लाइ अज़ियत जो सबबु बणियल आहे। जेको मसइलो मोबाइल फोन इस्तेमालु कंदड़नि खे पिणु परेशान करे थो। हूअं त सोलर एनर्जी समेत केतिरियूं ई ॿियूं सहूलियतूं बि मौजूदु आहिनि जंहिंजी मदद सां माण्हू मोबाइल फोन खे बिना बिजलीअ जे चार्ज करे सघे थो, पर इन लाइ बि कहिड़ी बि सूरत में बिजली ठाहे उनखे स्टोर करे रखण जी ज़रूरत पवे थी, जेको पंहिंजी नोवियत में ॾुखियो ऐं वॾो मरहलो आहे। पर नाले वारी कंपनी स्वैपरी मोबाइल वाहिपेदारनि जो इहो मसइलो हल कंदे अहिड़ी डिवाइस तयार करे वरिती आहे जेका हर क़िस्म जी मोबाइल फोन्स खे रुगो 7 सेकंडनि में ई चार्ज करे सघे थी। स्वैपरी नाले इन डिवाइस में घटि वज़न वारियूं खोड़ सारियूं बैटरियूं आहिनि, जंहिंजे करे मक़नातीसी होल्डर जी मदद सां कंहिं बि मोबाइल फोन जी बैटरीज़ खे सवलाईअ सां फौरी तौर ते चार्ज करे सघिबो। इन लाइ वाहिपेदारनि खे पंहिंजी मोबाइल फोन खे इन डिवाइस में रखणो पवंदो, जेका डिवाइस मोबाइल फोन्स खे उन्हनि जे पुठिएं पासे खां चार्ज कंदी। अहम ॻाल्हि इहा बि आहे त इन डिवाइस जे इस्तेमाल लाइ तोड़े मोबाइल फोन्स खे चार्ज कंदे कंहिं बि क़िस्म जी पावर केबल जी ज़रूरत बि न पवंदी। जनवरी जे ॿिए ॾहाके में ई इन डिवाइस खे अमेरिका जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉन्च कयो वियो आहे, जॾहिं त थोरे ई वक़्त में इहा दुनिया जे बाक़ी मुल्कनि में बि आम वाहिपेदारनि लाइ मुयसरु हूंदी।